बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 96 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 97 क़िसो अली मिस्री ऐं बगदाद जे बादशाह जो तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों हलूं था क़िस्त नंबर 97 ते। कल्ह की 96 क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त बादशाह बगदाद जो अली मिस्री ते ॾाढो बादशाह राज़ी थियो। बादशाह जो वॾो हिन ते राज़ थियो, एतिरे क़दुरु जो बादशाह हिन खे पंहिंजी धीउ ॾियण जी बि लाइ राज़ी थी वियो। अमीरनि वज़ीरनि सां सलाह कई, घरवारी सां सलाह कई, पोइ हिन खे घुरायूं। हिन खे घुरायो उते काज़ी बि घुरायूं। काज़ी बि घुराई ऐं काज़ीअ खे चई त मुंहिंजी धीउ जो निकाह अलीअ सां कराए। उहो निकाहनामो तयारु कयो। उते अली बादशाह खे चयो त बादशाह सलामत मूं ते रहम कयो, मूं ते रहम कयो। उहो बादशाह हिन खां पुछियो त तोखे भला पुटु आहे? हिन चयो त हा मुंहिंजो पुटु आहे। बादशाह चयो त तूं पंहिंजे पुट खे घुराए। हिन पंहिंजे पुट खे घुरायो। हसन नालो हुओ पुट जो। अली पाण सुहिणो हुयो। हसन पीउ वारा साॻा मुहांडा, पर अञा पीउ खां बि वधीक सूंहं में सरस। हसन जी तॾहिं उमिरि 14 साल हुई। हसन खे घुरायो वियो। बादशाह काज़ीअ खे चयो त हाणे हीअं करिजो, मुंहिंजे धीउ जो निकाह हसन सां, जेको अली मिस्री जो पुटु आहे, उन सां निकाहनामो तयारु कर। काज़ी निकाहनामो तयारु कयो। सभु शर्त शुरू त रसूं जेके थियूं उहे ख़ैर सां पूरियूं थियूं। समूरा दरबारी जेके हुया उहे विया हलिया। समूरा वज़ीर, अमीर, सौदागर, वॾो हिकिड़ो जुलूस हुजे अली मिस्रीअ सां गॾु रवाना थिया। अली मिस्री खे वज़ीर कयो हुई। अली मिस्री विज़ारत वारे लिबास में हुजे, अची घर पहुतो। वापारी जेके हुया वापारनि बि हिन खे मुबारकूं ॾिनियूं। अली मिस्री जॾहिं घर आयो त पंहिंजी ज़ाल इन खां ॾिठो त विज़ारत जा कपिड़ा पाता पिया। पुछईंसि ॾे ख़बर आहे छा थियो आहे? अलीअ हिन खे सॼो किसो ॿुधायो ऐं इहो बि ॿुधाईंसि त बादशाह मूंखे त वज़ीर कयो आहे, पर पंहिंजे धीउ जी शादी मुंहिंजे पुट सां कराई अथई। ॾाढी ख़ुशि थी। सुबुह थियो, दरबार लॻी। हे बि दरबार में आयो। बादशाह हिन खे पंहिंजे पासे में विहारियो। हाणे जीअं बादशाह जो माइट बि थियो, वज़ीर बि थियो, बादशाह जो माइट बि थियो। बादशाह चए त वज़ीर मुंहिंजो इरादो आहे त हिन ख़ुशीअ जे मौक़े ते हिकिड़ो को जशन कयो। साईं तव्हांजी मर्ज़ी, जेको तव्हांखे बहितर नज़र अचे। बादशाह जशन मल्हाइण जो हुकुम ॾिनो। सॼो शहर सिंगारजी वियो। पूरो महीनो सॼे शहर में जशन हो। हेॾां अलीअ जो पुटु नई शादी थियसि, उहो बि ॾाढो ख़ुशि हुजे। राणी पंहिंजे न्याणे खे जो ॾिठो, ॾाढो सुहिणो थिए बि थो, ॾाढी ख़ुशि पई थिए। बादशाह हुकुम कयो त हसन जे लाइ हिकिड़ो महल तयारु करायो, जेको हाणे न्याणो थियुसि। देरी कान थी, हेॾां जशन पे हलियो, होॾां महल पे तयारु थियो। महल तयारु थी वियो। हाणे वज़ीरज़ादो यानी जेको अलीअ जो पुटु हुयो, बादशाह जो न्याणो, उहो उन में रही पियो पंहिंजे ज़ाल सां गॾु। हिन जी जेका माउ हुई उहा कुझु ॾींहं अची पंहिंजे पुट सां रहंदी, वरी पंहिंजे घर हली वेंदी। मलका जेका राणी हुई उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, हे त सही न आहे जो जे पुट सां थी रहे त मुड़ुस खे थी छॾे, ऐं जे मुड़ुस सां थी रहे त पुट खे थी छॾे। बादशाह चयो त इहा ॻाल्हि त सही आहे। बादशाह हुकुम ॾिनो त हिकिड़ो टियों महल बि तयारु थियो। हाणे साईं टियों महल बि तयारु थी वियो, जेको हुन सां ई गॾु हुयो। इहो टियों महल बि जल्दी तयारु थी वियो। बादशाह चइबा वज़ीर अलीअ जो समूरो सामान इन में, हाणे इन महल में वज़ीर हाणे माना घर गॾु थी विया। बादशाह जो महल
बादशाह जे न्याणे जो महल, वज़ीर जो महल, टई गॾु थी, टई महल हिक ॿिए सां गॾु। बादशाह इहा हो पाण जेॾी महिल दिलि चवंदी आहिनि हिक ॿिए ॾे अचणु वञणु, माना परे हुयो कोन, मतिलबु ॾाढो मज़े सां। बादशाह बि ख़ुशि हुजे, वज़ीर बि ख़ुशि हुजे, वज़ीर जो पुटु बि ख़ुशि हुजे, राणी बि ख़ुशि हुजे, मतिलबु ॾाढो मज़े मुहबत सां हिननि जो वक़्तु गुज़रियो। कुझु टाइम गुज़रियो त बादशाह जेको हुयो, बादशाह बीमार थी पियो। बादशाह बीमार थी पियो। शाही हकीम तबीब जेके हुया उन्हनि वॾा वस कया, पर बीमारी बादशाह जी वधंदी। बादशाह जॾहिं ॾिठो त बीमारी मां चढ़णु ॾाढो ॾुखियो आहे, त बादशाह पंहिंजे सल्तनत जा जेके अमीर हुया उन्हनि सभिनी खे घुराए, उन्हनि खे चई त हीअ मुंहिंजी बीमारी ॾाढी ॾुखी आहे, मूंखे लॻे इहो थो त हीअ मौत जो को नियापो आहे, पैगाम आहे मौत जो, इहा बीमारी। मां तव्हांखे घुरायो आहे हिकिड़ी तव्हां सां सलाह करणु थो चाहियां। मां कॾहिं बि को कमु कयो आहे त मां तव्हां सां सलाह कई आहे, तंहिंजे करे मां हिन महिल बि तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त मूंखे सलाह ॾियो। बादशाह सलामत हुकुम कयो, तव्हां पाण वधीक बहितर ॼाणूं था, पर जेको असांखे चओ पोइ असां पंहिंजी सम्झ मूजिबि तव्हांखे उहा सलाह ॾियूं था, वधीक पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक कयो। बादशाह चए त मां थी वियो आहियां पोड़ो, बीमारी बची वरितो आहे ऐं हिन बीमारी खां मूंखे ॾाढो ड्रिज थो थिए ऐं मूंखे लॻे इहो थो त मां हिन बीमारी मां चढ़ंदुसि कोन, मौत ते मिहणो कोन्हे। मूंखे इहो आहे त मुंहिंजे मरण खां पोइ थी सघे थो त दुश्मननि खे वारो मिले मुल्क ते चढ़ाई करे, तंहिंजे करे मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त को हिकिड़ो माण्हू जंहिं ते सभु राज़ी थियनि, मां पंहिंजे जेरे ई उन खे बादशाही लाइ नामज़द कयां, सभु उन जी बेअत कयो त मूंखे बि ॼण खुटको कोन रहंदो, हुकूमत जे पासे खां मूंखे बि खुटको कोन रहंदो। सभिनी अमीरनि वज़ीरनि चयसि त साईं, जेकॾहिं असांखां सलाह था पुछो त तव्हांजो न्याणो जेको आहे तव्हांखे प्यारो बि आहे, अकुल वारो, सुहिणो सेबितो, सम्झ वारो बि आहे, सो जेकॾहिं असांखां सलाह था पुछो त तव्हां उन खे नामज़द कयो। बादशाह चयो तव्हां सभु राज़ी आहियो? अमीरनि वज़ीरनि चयो हा साईं असां राज़ी आहियूं। बादशाह चयो ईअं त न आहे त तव्हां मुंहिंजे अदब खां मुंहिंजे साम्हूं इहा ॻाल्हि था कयो ऐं ॿाहिरि वञो त पोइ वरी चओ त बादशाह पंहिंजो न्याणे खे कयो, उहो जंहिंमें को लक्षण बि कोन्हे। सभिनी चयो त न साईं, असां हिते बि इहा ॻाल्हि था कयूं, ॿाहिरि बि इहा ॻाल्हि कंदासीं ऐं असां बि तुंहिंजे न्याणे खे इज़त ॾींदा आहियूं, छो जो उहो इज़त जे लाइक़ु आहे। बादशाह जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तव्हां सभु राज़ी आहियो त पोइ ठीकु आहे, सुभाणे काज़ीअ खे बि घुरायो, सभु अमीर जेके नवाब आहिनि अमीरनि सभिनी खे घुरायो। मां चाहियां थो त जेतिरो जल्द थिए मां इहो कमु कयां। सभिनी ॾे न्यापिया विया, सुबुह थियो, सॼी दरबार भरिजी वई। सॼी दरबार भरिजी वई। बादशाह त बीमार हो, बादशाह दरबार में अचे कोन पियो। हाणे उन्हनि सभिनी बादशाह ॾे न्यापो कयो मुलाक़ात जो, त बादशाह इजाज़त ॾे त बादशाह सां महल में मिलूं। बादशाह हिननि खे घुरायो, अंदरि आया, सभिनी सलाम कयो, साईं आया आहियूं तव्हांजी ख़िदमत में। बादशाह हिननि खे चयो त बगदाद जा अमीर हो, तव्हां मूंखां पोइ जंहिंखे बि पंहिंजो बादशाह बणाइणु चाहियो, जंहिं ते बि तव्हां राज़ी हुजो, उन जी चूंड कयो त जीअं मुंहिंजे मरण खां अॻु ई तव्हां सभु उन जी बेअत कयो ऐं मां बि सुकून सां, माना हुकूमत वारो टेंशन मूंखे न हुजे त हे जेका मां महिनत सां पंहिंजी हुकूमत ठाही आहे त इहा मुंहिंजी हुकूमत सल्तनत दुश्मननि जे कब्ज़े में अची वेंदी। सो मां इहो चाहियां थो त मुंहिंजे हूंदे ई तव्हां हुन जी बेअत कयो। जेके आया उन्हनि सभिनी चयो त असां साईं राज़ी आहियूं त तव्हांजो न्याणो जेको आहे उन जी खे तव्हां नामज़द कयो, असां उन जी बेअत कई।
असां उन जी बेअत कयूं। रब तव्हांखे हयाती ॾिए, पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थिए त तव्हां खां पोइ बादशाह उहो थिए। बादशाह चए ठीकु आहे, उनखे घुरायो। हाणे उहो बादशाह त अमीरनि वज़ीरनि सां सलाह पे कई न। बादशाह चए त ठीकु आहे, हाणे जेकॾहिं तव्हां सभु राज़ी आहियो त उनखे घुरायो। सभु अमीर वज़ीर नवाब सभु वज़ीरज़ादे जे महल में हल बा बादशाह ॾे हल। हवा ख़ैर त आहे, सभु अची पिया त आयो, बादशाह छो घुरायो आहे? सभिनी चयसि त अहिड़ो कमु आहे जंहिंमें तुंहिंजी बि भलाई आहे, असांजी भलाई। बादशाह जी हुकुम हुयो, हे हुननि सां गॾु हलियो बादशाह वटि। बादशाह खे सलाम कई। बादशाह हिनखे चए त पुट वेठो। बादशाह चएसि त अबा, जेके बि मुंहिंजा अमीर वज़ीर आहिनि सभु तो मां राज़ी आहिनि, तो मां ख़ुशि आहियां। तोखे मूंखां पोइ हितां जो बादशाह बनाइण था चाहिनि। इन लाइ मां बि चाहियां थो त मुंहिंजे ज़िंदगीअ में ई तुंहिंजी बियत थिए ऐं इहो मसइलो हल थी वञे। हिन जो ॿुधो त हे उथियो, बादशाह खे चई त बादशाह सलामत। तुंहिंजे अमीरनि वज़ीरनि में मूंखां खोड़ आहिनि जेके वॾी उमिरि वारा आहिनि, वॾनि रुतबनि वारा आहिनि, वॾे अकुल वारा आहिनि, वॾे तजुर्बे वारा आहिनि। मूंखे माफ़ी, मूं ते इहो ॿार न रखो। हिन जो इहो चयो त जेके बि अमीर वज़ीर हुया उन्हनि सभिनी चयो त न, तोखां सवा सां कंहिं ते बि राज़ी न थींदा। हिते हसन पलटो खाइजे त भला ठीकु आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त भला मुंहिंजो पीउ उहो मूंखां वॾो आहे, मुंहिंजो पीउ जहिड़ो मुंहिंजो पीउ आहे तहिड़ो मां आहियां। ॻाल्हि त साॻी आहे। ऐं हे मूंखे सुठो नथो लॻे त बाबे हूंदे मूंखे माण्हू तरजीह ॾियनि। सो मुंहिंजी सलाह इहा आहे त बाबे खे भला मुंहिंजी जाइ बाबे जी बेइज़त कई। उते अली थियो, उन चयो त न बाबा, जंहिं ते हे सभु मुतफ़िक़ आहिनि मां बि उन मां राज़ी आहियां। हे सभु तो मां राज़ी आहिनि, तोखे बादशाह बनाइण ते राज़ी आहिनि, तंहिंजे करे तूं बादशाह जी मुखालफ़त न कर ऐं हिन अमीरनि वज़ीरनि जी मुखालफ़त न कर। हाणे हसन खे भॼण जी वाह कान थी। बादशाह पुछियो, अबा राज़ी तूं? हाणे पीउ बि चयसि, सभिनी जो चयो, हिन खणी कंधु धूणियो। बादशाह काज़ीअ खे चयो त काज़ी तूं लिख त हे सभु अमीर वज़ीर जेके आहिनि उहे हसन खे बादशाह बनाइण सभिनी मंज़ूरु कयो आहे ऐं हे सभिनी जो बादशाह थियो आहे। काज़ी बाक़ाइदे लिखियो त हिन खे बादशाह बनायो वियो आहे। उन खां पोइ बेअत थी, सभिनी अमीरनि वज़ीरनि हिन जी बेअत कई। काज़ी उन ते शाहिदी तौरु सही कई। हाणे बादशाह पाण हिन जी बेअत कई ऐं पंहिंजी जेका कुर्सी हुअसि, तख़्तु हुअसि, बादशाह हिन खे चए त बाबा हाणे इहो तख़्तु तोखे संभालणो आहे। वे ही जीअं तख़्त ते वेठो, सभु अमीर वज़ीर अदब में उथी बीठा, हिन जा हथ पकिड़े हथ पिया चुमनि। मतिलबु त ख़ैर ख़ूबी सां इहो मरहिलो पूरो थियो। हे पंहिंजे सहुरे सां वरी मिलियो, उथी वरी सहुरे खे सलाम कई। छो जो उन बादशाह हिन जी इज़त कई, बादशाह हिन खे हेॾो रुतबो ॾियारियो। बादशाह हिन खे चए त हसन, रयत जे मामले में ख़ुदा जो ख़ौफ़ कजां। चई त बाबा तूं दुआ कजां, ख़ुदा मूंखे उन जी तौफ़ीक़ ॾिए। उन खां पोइ पंहिंजे महल में वियो, पंहिंजी ज़ाल ससु
नौकर चाकर जेके हुया उन्हनि खे बि ॿुधाई। उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। वरी उतां निकितो पंहिंजे पीउ जे महल में वियो। उते बि जेके नौकर चाकर हुया उन्हनि खे बि ख़बर पई। उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। सभिनी हिन खे दुआऊं कयूं। पीउ बि हिन खे दुआऊं कयूं। पीउ हिन खे नसीहत कई त बाबा अलाह खां डिॼजां, रयत ते महिरबानी कजां। माना बाक़ाइदे ख़ुशीअ जो माहौल। शाम थी वरी हिन दरबार घुराई। उन में हिन इनाम इकराम विराया, सिपाहियुनि में तोहफ़ा विराई। मतिलबु हर को माण्हू हिन जी बादशाही मां ख़ुशि। ही उन खां पोइ दरबार मां उथी पंहिंजे महल में आयो। जीअं पंहिंजे महल में आयो ॾिसे त हिन जो सहुरो जेको आहे, सहुरो सफ़ा पोयनि पसार में बादशाह। अची हे बादशाह जे मथर खां बीठो। हे जो अची बीठो थोरो खड़को थियो त बादशाह अखियूं खोलियूं, हिन ॾे निहारे। हिन ॾे निहारे बादशाह चयसि हसन। हिन वरंदी न जी बाबा मां हाज़ुरु आहियां। बादशाह चयसि अबा मूंखे लॻे थो त हिन महिल मुंहिंजो मौत अची वियो। मां तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजी ससु, तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजी ससु अलाह जे ऐं तुंहिंजे हवाले कई थो वञे। अबा ख़ुदा खां डिॼजां, माउ पीउ सां नेकी कजां ऐं इहा ॻाल्हि न विसारजां त रब साईं अदुल ऐं नेकीअ जो हुकुम ॾिनो आहे। हाणे त हे बादशाह थियो न हसन साईं अखियुनि ते। उन खां पोइ बादशाह गुज़ारे वियो। बादशाह गुज़ारे वियो। सॼे शहर में सोग जो माहौल थी वियो। बादशाह जी तजीज़ ऐं तकफ़ीन कयनि। 40 ॾींहंनि ताईं शहर में सोग हुई। ख़ैर ख़ैरातूं पई हलियूं 40 ॾींहं। हाणे वज़ीर जो पुटु हसन मुस्तक़बिल जो हमेशह जो बादशाह थी वियो। रयत बि ॾाढी हिन मां ख़ुशी। रयत जा बि ॾींहं राति ॾाढो अमुन ऐं सुकून सां पिया गुज़रनि। हिन जो पीउ हिन जो वज़ीर हो। हुकूमत ॾाढे सुहिणे नमूने सां हली पई हिक ॿिए जी सलाह सां। हिन बगदाद में चङे अरसे ताईं हुकूमत कई। हिन खे शहज़ादीअ मां 3 पुट पैदा थिया, 3 पुट ॼावा। हिन जे वफ़ात खां पोइ उन्हनि हुकूमतूं कयूं। हिन जे पुटनि हुकूमतूं कयूं, 3 पुटनि हुकूमतूं कयूं। हिन वांगुरु ई अदुल इंसाफ़ सां पंहिंजूं हुकूमतूं कयनि। तव्हां त उन्हनि जा बि ॾींहं जॾहिं पूरा थिया, ॾींहं पंहिंजा पूरा थियनि, जेसिताईं जहिड़ा हुया त उन्हनि पंहिंजूं हुकूमतूं कयूं।